खुसूसी रूहानी खिताब हजरत क़िबला साईं दिल पर साईं फजलाबाद शरीफ जा जानशीन सदन नूरानी खिताब सरकार की आमद, आका की आमद, मौला की आमद, मरहबा या मुस्तफा। सलाम शरीफ अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। या रसूल अल्लाह जो दीदार जी खोले दरी मस्तवा महबूब तोले सुभान अल्लाह। दिल दीवानी ये चरी दीदार ने दिल रुबा अखड़ियों सिकने न जमायत जो सदा दीदार ले दिल रुबा अखड़ियों सिकने असांजो सुत सदा या रसूल अल्लाह जो असांखे मदीने जी टिकेट ताची बाकी उम्र ॾियूंदर अवां जी नौकरी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मजलिस जा मोर सुन्नियुनि जा सरवाण सूफ़ियुनि जा अगवाण हजरत पीर साईं फकीर साईं शहाबुद्दीन लोढ़े शरीफ वारा उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्ग भाइरो
अल्लाह जा लख शुक्राना जे करीम रब असां के मीलाद जी सोनी महफिल में हाज़री जी सआदत नसीब कई। सुभान अल्लाह। जिते मदीने वाले जो मीलाद थींदो आ उते रब जी रहमत जो वस्कार थींदो आ। मीलाद जी महफिल में जितरा इंसान ईंदा आहिनि ओतरा आशिक मुस्तफा जा जिन्न भी हाज़िर थींदा आहिनि, ओतरा अल्लाह जा मलाइक भी उन महफिल में हाज़िर थींदा आहिनि जिते मदीने वाले मीर जो मीलाद मल्हायो वेंदो आहे। सुभान अल्लाह। थकिजी पिया आहियो, अल्लाह न ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो अथव, चओ सुभान अल्लाह। हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह आलिम रब्बानिया फरमाए तो हिकिड़े मीलाद जी महफिल में हाज़िर थियुसि। सोने नबी जे मीलाद जी महफिल हुई, नात खानन नातूं पे पढ़ियूं, उलमाए किराम मीलाद पे बयान कयो, आओ गर्दन झुकाए कंध निमाए मुंह मूनन में पाए वेठो हुजा। अचानक मुझे कशफ जी अख खुली, बातिन वारी अख खुली, छा ॾिसां त पूरी महफिल जे मथां नूर जी चादर छायल नज़र आई। पुट अल्लाह शल उहा अख ॾे, रब शल उहा दीद ॾे। जेकॾहिं उहा ॾिसण वारी अख हुजई न त अॼु बि हिन महफिल ते अल्लाह जे नूर जा वस्कार थी रहिया आहिनि। सुभान अल्लाह। सुभान। फरमाइनि था त मूं मुराक़बो कयो, मूं उन हक़ीक़त खे ॾिसण चाहियो त ही अनवार छाजा, ही तजल्लियूं छाजूं, ही चमक दमक छाजी आहे। फरमाए थो मूं कशफ वारी नज़र सां ॾिठो त इंसाननि खां वधीक अल्लाह जा मलाइक मीलाद जी महफिल ॿुधण आया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वक्त वारनि खे, भाग वारनि खे इहा महफिल नसीब थींदी आहे। के त चवनि था मीलाद बिदअत आहे, मीलाद जाइज़ ई कोन्हे, मीलाद सहाबन न मल्हायो हो, मीलाद मदीने वारे पाण कोन मल्हायो हो। के एतराज़न में पूरा आहिनि, इश्क वारा पंहिंजे इश्क में पूरा आहिनि। रोकण वारा रोकींदा रहंदा पर इश्क वारा मीलाद मल्हाईंदा रहंदा। सुभान अल्लाह। मां हिन महफिल जे मीज़बाननि खे बि दिल जे गहराइयुनि सां मुबारक थो ॾियां जे हर साल अहिड़ी सुहिणी महफिल सजाईंदा आहिनि, हर साल लखे रुपया ख़र्च कंदा आहिनि ऐं वरी उम्र जी टिकट मुफ़्त में ॾींदा आहिनि। सुभान अल्लाह। अल्लाह इन्हनि जे रिज़्क़ में, इज़्ज़त में, माल में, दीन में बरकत विझंदो। पैसो सजायो इहो आहे जेको मुस्तफा जे मोहब्बत में ख़र्च थियो। हिकिड़ो आशिक रसूल हींअर ऐलान कयई, अफ्रीका जो मुल्क है सूडान, उन में हिकिड़ो आशिक रसूल चई त मां हिन साल 360 उठ मीलाद में ज़िबा कंदुसि। अफ्रीका जा गरीब मिस्कीन उन्हनि सभिनी खे उहो गोश्त विरहाए ॾींदुसि मुंहिंजे मुस्तफा जी ख़ुशी मल्हाए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। छो न ख़ुशी मल्हायूं जो मदीने वारे मीर जहिड़ी ज़ात असांखे मिली, जेको अल्लाह जो महबूब आहे, काइनात जो कारणी आहे, तुंहिंजो मुंहिंजो रहमत जो छप्पर ऐं छांव पड़जी अचण वारो आहे। उनजे अचण ते ख़ुशी थींदी या न थींदी? ख़ुशी थींदी या न थींदी? इहा ख़ुशी मल्हाइण ईमान जी तकाज़ा है, मुहब्बत जी तकाज़ा है। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़ो बि दलील न हुजे पर इश्क दलील काफ़ी आहे, मुहब्बत दलील काफ़ी आहे। मुंहिंजो यार मुंहिंजे अंगण ते अचे, दिलि ख़ुशि थींदी या न थींदी? मुंहिंजो यार मुंहिंजे अंगण ते अचे, मां वरी मुले खां वञी फतवा पुछंदुसि त ख़ुशी कयां या न कयां? इहा फतवा धोई पी छॾे त जुलाब लही वेंदसि। असांखे उनजे फतवा जी ज़रूरत न आहे। महबूब मदीने वारो आयो, इश्क वारनि जा हियांव ठरी पिया, मन मसरूर थी विया, दिलियूं
दिलूं खुशी में झूमी पियो या खुशी या मुसरत मुझा दोस्तों जेको मल्हाईंदो आहे न उन सां मदीने वारो मीर को खुश थींदो मुझे सामो किताब खुलियल सुबुलुल हुदा व रशाद इमाम सालिही हिकड़े वली जो वाक्यो इन किताब में बयान थो करे त वली सगोरे के मदीने वारे साईं जो दीदार थियो वरी विचो सुभान अल्लाह अञा हिकड़ो भेरो मोहब्बत सां सुभान अल्लाह साईं फरमाइंदा मन रानी फिल मनामे फकत रानी फइन शैतान ला यतमसल बी जे ख्वाब में मुखे ॾिठो उन सचपच मुखे ही ॾिठो छो त शैतान मुंहिंजी सूरत वठी न सघंदो आहे पीर फकीर जी सूरत शैतान वठी सघे थो के सूफी जी सूरत वठी सघे थो के सालिह दुर्वेश आलिम जी सूरत वठी सघे थो पर शैतान के जुर्रत न आहे जो मदीने वारे मीर जी सूरत वठी मदीने वारे जो कायनात में मिसल थियो न थींदो हुजूर जहिड़ो न थियो न थींदो शैतान के रब या सज ॾिनी आहे हर सूरत वठी सघे थो हर शिकिल इख्तियार करे सघे थो पर उन खे बि इहा जुर्रत न आहे जो मदीने वारे जी सूरत वठी सघे साईं फरमाइनि था मन रानी फिल मनामे फसौफ यरानी फी यक़ज़ा जे ख्वाब में मुखे ॾिठो अन करीब जल्दी वो सुजागी में भी मुझो दीदार करे वठंदो अल्लाह अकबर मोरे वारा जे ख्वाब में मदीने वारे के ॾिठो साईं जन ख़ुशख़बरी ॾिनी आहे त जल्द सुजागी में भी मुझो दीदार करे वठंदो ऐं उम्मत में अहिड़ा लखे वली थिया ऐं थींदा ऐं थियनि पिया जिन खे मदीने वारो मीर सुजागी में बि दीदार कराईंदो छो त असांजो ईमान आहे मदीने वारो अॼु बि हयातुन नबी आहे हथ मथे करे चओ मदीने वारो अञा ॾाढा चओ मदीने वारो हयातुन नबी आहे हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती तो फरमाए रायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी यक़ज़तिन नीफुन व सबईन मर्रा अल्लाह जो कसम 75 भेरा सुजागी में हिन मथे वारे अखियुनि सां मदीने वारे जो दीदार कयो सुभान अल्लाह वली सगोरे जो वाक्यो इमाम सालही लिखियो सीरत शामिया वारे लिखियो त मदीने वारे जी ज़ियारत थियसि हथ जोड़े अर्ज़ कई या रसूल अल्लाह जॾहिं रबीउल अव्वल जो चंड थो ॾिसजे त हिकिड़ा माण्हू ॾाढियूं ख़ुशियूं था मल्हाइनि घर था सींगारनि घिटियूं था सवारनि पंहिंजा अंगण था उजाड़नि सुठा कपड़ा था पाइनि खैर था कनि ख़ैरातूं था कनि झंडियूं था लॻाइनि साईं रंग बिरंगी बत्तियूं बिजलियूं था ॿारनि वॾा ख़र्च था कनि असां था पुछूं त ही छाजे लाइ चवनि था असांजो नबी आयो आहे उनजी ख़ुशी था मल्हायूं सरकार जी आमद हुजूर जी आमद महबूब जी आमद या रसूल अल्लाह इहे माण्हू आहिनि जेकी तव्हांजे ॼमण जूं तव्हांजे विलादत जूं ख़ुशियूं मल्हाइनि था हिकिड़ा वरी इन ॻाल्हि खां अरहा था थियनि मना था कनि इहा बिदअत आहे न मल्हायो या रसूल अल्लाह अॼु कुर्ब करे दीदार करायो अथव हाणे तव्हां पाण मूंखे ॿुधायो त तव्हां जेके ख़ुशी था मल्हाइनि उन्हनि सां ख़ुशि आहियो जेके ख़ुशी नथा मल्हाइनि उन्हनि सां ख़ुशि आहियो सुभान अल्लाह तव्हांखे हिननि जी ॻाल्हि थी वणे या हुननि जी ॻाल्हि थी वणे मदीने वारे साईं जेको जवाबु ॾिनो मोरे वारा ॻाल्हि ॿुधण जी लफ़्ज़ दिलि ते लिखण जहिड़ा आहे दिलियूं खोलियो त भला लिखां तव्हांजे दिलि ते मदीने वारे साईं फरमायो मन फरिह बिना फरिहना बे जेको असांजे ॼमण ते ख़ुशि थींदो आहे असां बि उन सां ख़ुशि थींदा आहियूं सुभान अल्लाह खुश थे उनमें मोरे वालों को खुश उनमें नौशहरे वालों को खुश उनमें कंडियारे वालों को खुश
उनमें मातवी वारो भी खुश, उनमें साईं लोढ़े वारो भी खुश। हर मोमिन खुश आ जो मुस्तफा जी आमद ते जेको खुशी मल्हाए तो मदीने वारो साईं उन सां खुश थिए तू। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फलक के नजारो जमी की बहारो खुशी सब मनाओ हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए, ज़बान पंहिंजी बि मल्हाए। अॼु त तूं बि मदीने वारे जी नात पढ़, जेको मुस्तफा जी नात पढ़ंदो आहे न उनजी सूरत न मटबी करे, उनजी सूरत न मटबी। कब्र में पूरियोसि उनजो चेहरो क़िबले खां न फिरंदो, पुराणो थी वञे उनजे मुंहं जी रौनक न घटिबी जेको मुस्तफा जी नात पढ़ंदो आहे। फलक के नजारो जमी की बहारो खुशी सब मनाओ हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए, सुरूर आ गए। उठो गम के मारो चलो बेसहारो खबर ये सुनाओ हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए। अनोखा निराला वो ज़ीशान आया, सुभान अल्लाह। वो सारे रसूलों का सुल्तान आया। अरे कज कुलाहो, अरे बादशाह निगाहें झुकाओ हुजूर आ गए, बोलो हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। अलबत्ता हक़ीक़ थोरो कयो आहे अल्लाह, एहसान कयो आहे अल्लाह मोमिननि जे मथां। इज़ बअस फ़ीहिम रसूला, जॾहिं उन्हनि में उन्हनि जी जाननि मां पंहिंजो रसूल मोकिले ॾिनई। रसूल जो अचणु तव्हांजे जाननि मां जिन्स बशरियत मां इंसानी सूरत में नूरी नबीअ खे इंसानी रूप में तव्हांखे मोकिलियई। हे ईमान वारो, इहो तव्हांजे मथां अल्लाह जो एहसान आहे। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, थोरो उन जे कबू आहे जेको थोरो लाहे न, भला लाहे न सघे आहे त सही न। ऐं जेको थोरो करीस वरी मल्हाए बि न, ॻाए बि न, मञे बि न, त इहो त थियो बेनीमको। ॻाल्हायो न, इहो केरु थियो बेनीमकनि ते थोरो न कबो। अलाह फरमाए थो मोमिन निमक वारा है न, मुंहिंजो थोरो मोमिननि जे मथां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो अहिड़ो थोरो आहे, अहिड़ो एहसान आहे, अहिड़ो अज़ीम रब जो करम आहे मोमिननि जे मथां, जो पूरी ज़िंदगी शुक्र अदा कंदा रहनि, मीलाद जूं ख़ुशियूं मल्हाईंदा रहनि, त बि शुक्र जी हद पूरी नथा करे सघनि। हेॾो वॾो अल्लाह जो एहसान आहे। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह,
अल्लाह अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुल्लो पुछे थो त मिलाद जो दलील कहिड़ो आहे, मिलाद कंहिं मल्हायो हुयो? अच तोखे ॿुधायां, मिलाद जी शुरूआत साईं लोढ़े वारे कोन कई आहे, मिलाद जी शुरूआत साईं अलाहाबाद वारनि कोन कई आहे, मिलाद जी शुरूआत मातली वारनि कोन कई आहे, मिलाद जी शुरूआत ख़ुदि ख़ुदा पाण कई आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो हींअर बि शुरूआत कई सीरत हनफिया जिल्द पहलो सुफ़ो 72 रिवायत आणे वकानत तिल्क सनतुल्लती हुमिल फीहा बिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युकालु लहा सनतुल फतह वल इब्तिहाज। जे साल मुस्तफा जी आमद पई थिए यो पूरो साल फतह वारो साल रब बणायो, कुशादगी वारो साल बणायो। जंहिंजे रोज़ुनि में तंगियूं हुयूं उन्हनि जूं तंगियूं लाहे छॾियईं, जेके वैरान पट हुया उन्हनि खे आबाद करे छॾियईं, सुकल वणनि खे साओ कयईं, सुभान अल्लाह। बेऔलादनि खे औलाद ॾिनई, हाय हाय निपुटनि खे पुट ॾिनई, उमेदवारनि जूं उमेदूं पूरियूं कयईं। ताजो युकाल लहा सनतुल फतह वल इब्तिहाज। इन साल जो अरब ने नालो रखो कुशादगी वारो साल, खुशियुनि वारो साल। सुभान अल्लाह। पुट साल सिंध में भी ॾिसो था न, को साल कोरोना वारो, अल्लाह। को साल ॿोॾ वारो। अदा 2010 में मुहा ॿोॾ आई, वरी हाणे जो 2022 में आई आहे, माण्हू चवंदा 2010 जी जाइ न आहे, हीअ अञा वॾी ॿोॾ आहे। हे साल सिंध जे लाइ ॾाढो ॾुखियो साल हुआ। अॻियो साल कोरोना वारो साल हुयो, बाज़ारूं बंदि हुयूं, माण्हू वीचारा बेरोज़गार थी विया। ईअं थींदो आहे के ॾुकर वारा साल, के शुकर वारा साल, के सणायुनि वारा साल। जे साल मदीने वारे मीर जी आमद थी, रुॻे अरब जे लाइ न, पूरी रुई ज़मीन वारनि जे लाइ रब उहो कुशादगी वारो साल बणायो, इहो खुशियुनि वारो साल बणायो। जेके ग़मगीन हुया उन्हनि जा ग़म लाहे छॾियईं, जेके परेशान हुया उन्हनि जूं परेशानियूं लाहे छॾियईं। फ़इन कुरैशन कानत क़ब्ल ज़ालिक फ़ी जुदबिन व दीन अज़ीम। इन साल खां जेको अॻियां साल हुया, कुरैश वॾी तंगी में हुया, कुरैश सोढ़ में हुया, रिस्क जी तंगी में मुब्तला हुया, ॾुकारियल हुया, परेशान हाल हुया। पर जेॾीमहिल मदीने वारे साईं जी आमद थी, फहदरतिल अर्द व हमलतिल अशजार। पूरी ज़मीन सरसब्ज थी वई, पूरी ज़मीन शाद आबाद थी वई, सुकल वण सावा थी विया, मेवा अणमुदाइता मेवा झले बीठा। सुभान अल्लाह। सरकार की आमद, आका की आमद, मदनी की आमद। सुभान अल्लाह। अंबनि जी मौसम में त वण में अंब ॼमंदा आहिनि, ॿूड़ थींदो, अंबड़ियूं थींदियूं, वरी वॾा अंब थींदा, टपके जा अंब आशिक खाईंदा मिठा, पर बेमुदाइता अणमुदाइता। हाणे अंब जी मौसम उकरी वई, हींअर जे अंब टिंडड़ी बीहनि, ख़ुशी थींदी न, बाग जे माली खे ख़ुशी थींदी, अरे हीअ कहिड़ी मौसम आई आहे जो अणमुदाइता मेवा मुंहिंजा अंब सॼा टिंडड़ा पिया आहिनि। पुट इहो साल जे साल मदीने वारे मीर जी आमद थी न,
उदायता मेवा थिया वहमलतिल अशजार वअताहुमुर रगद मिन कुल जानिबिन फी तिलक सना उन साल हर पासे दा रोज़ी जा रस्ता खुली पिया ये सिंधी में चवंदा आहिनि न अदा लीड़ो खुली पियो ये रिज़्क़ जा लीड़ा खुली पिया हर पासे ॾों कुशादगियूं थी वियूं ही आम साल न हुयो मुस्तफ़ा जे मीलाद वारो साल सुभान अल्लाह तुर्क पंहिंजे हिन महफ़िल खे सजाईंदा हे झंडियूं हे लकड़ियूं हे बत्तियूं बिजलियूं पंहिंजे हाल सारू पंहिंजे पिंडाल खे सजाईंदा के पंहिंजे शहर खे सजाईंदा के ॻोठ खे सजाईंदा पर अल्लाह मालिका कादिरा कुवतुनि जो धणी आहे उन पंहिंजी सारी धरती खे सजायो त मुंहिंजो यार थो अचे मुंहिंजो महबूब सुभान अल्लाह सुभान अल्लाह तूं पुछींदो त मीलाद कंहिं मल्हायो हो ख़ुशी कंहिं मल्हाई हुई इहा ख़ुशी न हुई त ॿियो छा हुयो जवाब ॾे न इहा ख़ुशी न हुई त ॿियो छा हुयो टियों ॾींहुं मूंखे हिकिड़ी वीडियो जी क्लिप कंहिं मोकिली मुलो पियो तकरीर करे अमा क़ुर में लिखियो पियो आहे न त अलाह ताला जॾहिं काइनात खे पैदा कयो त 12 महीना मुक़ररु कई मिनहा अरबातुन हुरम उन मां 4 महीना हुरमत वारा आहिनि रजब ज़ुल्क़ाद ज़ुलहज मुहर्रम ये 4 महीना हुरमत वारा आहिनि इन्हनि हुरमत वारनि महीननि में किथे आहे रबीउल अव्वल अल्लाह खे ख़बर न हुई छाकाणि रबीउल अव्वल में मुस्तफ़ा जी विलादत थियणी आहे पोइ हुरमत वारनि महीननि में अल्लाह ताला रबीउल अव्वल खे छो न शामिल कयो है दलील पियो ॾिए माण्हुनि खे पर माण्हू गोल आहे अल्लाह ॾाढो वेठा लोॾींदा पर निभागा तूं मूंखे इहो त जवाबु ॾे जे हुरमत वारा 4 महीना आहिनि पोइ रमज़ान पंजो वरी किथां आंदो अल्लाह रमज़ान छो थो मल्हाई रमज़ान जी इज़त ताज़ीम तकरीम छो थो करी हुरमत वारा त 4 महीना आहिनि रजब आहे ज़िलक़ाद आहे ज़ुलहज आहे मुहर्रम आहे उन्हनि में रमज़ान शामिल न आहे भला रमज़ान छो थो मल्हाई त चवंदो त रमज़ान हिन जे लाइ त रमज़ान में क़ुर नाज़िल थियो हाय 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 क़ुर जो महीनो आहे क़ुर जी निस्बत जे करे वो निभागा जेकॾहिं रमज़ान में क़ुर आयो त रबीउल अव्वल में साहिब क़ुर सरकार की आमद आका की आमद महबूब की आमद दिलबर की आमद किताब पो आयो किताब वारो अॻ में आयो सुभान अल्लाह किताब पो वरी तूं ॾिस न जेके साल जा महीना ॻण पहिरियों महीनो महरम पोइ सफर सफ़र पोइ रबीउल अव्वल रबीउल अव्वल उन खां पोइ रबीउल सानी जमादिल अव्वल जमादिल सानी रजब शाबान पोइ अचे थो रमज़ान 17 काल रमज़ान थो अचे अव्वल रबीउल अव्वल पोइ रमज़ान रब खे ख़बर हुई त निभागा रमज़ान मल्हाईंदा रबीउल अव्वल न मल्हाईंदा तंहिंजे करे रमज़ान खां बि अॻ में रबीउल अव्वल खे सुभान अल्लाह असां जीअं क़ुर जे आमद जो महीनो रमज़ान मल्हाईंदा आहियूं बराबरि रमज़ान हुरमत वारनि महीननि में शामिल न आहे पर बाबरकत आहे बाइसे रहमत आहे उहो महीनो आहे जंहिंजी राति बि भलारी ॾींहं बि भलारा हर घड़ी रमज़ान जी भलारी आहे छो त रमज़ान जी निस्बत क़ुर सां आहे त रबीउल अव्वल जी निस्बत ॻाल्हायो रबीउल अव्वल जी निस्बत मदीने वारे साईं सां जेकॾहिं मदीने वारो साईं न अचे हा न त न तोखे क़ुर मिले हा रमज़ान न तोखे रमज़ान मिले हा न ईद उल फितर न ईद उल अज़हा न शबे क़दर न शबे बरात ये सभु पोइ पहिरीं मदीने वारो साईं सुभान अल्लाह वरी क़ुर में फरमाए थो न कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन तहक़ीक़ तव्हां वटि नूर आयो आहे ॿियो हक़ खे पथरो कंदड़ किताब आयो आहे सुभान अल्लाह अवल छा आहे नूर पोइ आहे किताब हाणे हिते नूर में जा मुराद हाणे ई तफ़सीर खोल लिखनि था अन नूर हुव मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन तहक़ीक़ अल्लाह वटि तव्हां वटि आयो आहे मुहम्मद करीम ऐं किताब मुबीन किताब पोइ आहे मुहम्मद अॻ में आहे
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जो अचण अगमिया पो किताब जो मिलना रबीउल अव्वल अगमिया पो रमजान असा ये कोन कंदा ही जो तो मिनून बिपादिल किताब तकफुरून बिपाद दीन के कुछ गालिन के मनो कुछ के न मनो असा सजे कुरान सजे दीन के मनण वाला सुभान अल्लाह असा जे करे रमजान के मनो ता सा रबीउल अव्वल जो बे गालायो रबीउल अव्वल के बे मनण वाला हूं ओ मुजा प्री प्यारा इन साल ते पूछे तो छो था खुशी मलायो वरी अच तो ती रिवायत बुधाया सुभान अल्लाह मुझा दोस्तों खसाइसुल कुबरा जिल्द पेरियों सुफो 80 मवाहिबुल लुदनिया जिल्द पेरियों सुफो 76 रिवायत आने वकान कद अज़िम अल्लाह तिल्क सन लिनिसाई दुनिया अन यहमिलन ज़ुकूरा मुस्तफा जे मीलाद वाले साल अल्लाह ताला आर्डर ॾिनो त हड़नी औरतुनि खे जेके हमल वारियूं आहिनि या जेके आसाइतियूं आहिनि उन्हनि सभिनी खे पुटणो औलाद ॾींदुसि हाणे एतिरा लखे पुट कंहिं ॾिना अल्लाह ॻाल्हायो न अल्लाह ये लखे पुट कंहिं ॾिना यहमिलन ज़ुकूरा औरतुनि खे हमल वारियूं थियूं नर पुटन सां धीअ भी माशाअल्लाह अल्लाह जी रहमत है पर न उन हर इंसान की ख्वाहिश हुंदी है मूंखे पुट पैदा थे पुट खे धीअ खां वधीक चाहींदा आहिनि रब फरमाए माण्हुनि जी ख्वाहिश जो पुटनि जी आहे तंहिंजे करे मां रब बि मुस्तफा जे अचण जी ख़ुशी में सभिनी खे पुट ई पुट पुट ई पुट सुभान अल्लाह पुट या खुशी है न इहो ई त मीलाद आहे न अल्लाह पंहिंजे शान मुताबिक मल्हायो असां पंहिंजे हाल सां मल्हाईंदासीं सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो छो पुट छो बि नहीं करामतन ले मोहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मीर जे अचण जी इज्जत ऐं तशरीफ आवरी जे खुशी में रब सभिनी औरतुनि खे पुटाणो औलाद ॾिनो सुभान अल्लाह व अल्लाह तबका शजरतुन इल्ला हुमिलत ऐं अल्लाह ताला जल शानो हर वण खे मेवेदार बणायो सुभान अल्लाह हिकड़ा वण हूंदा आहिनि हर साल मेवो ॾींदा आहिनि हिकड़ा वरी वण गंजा ठोड़ा जन में मेवो न थींदो आहे पर उन साल रब उन्हनि गंजन वणनि खे बि साओ करे मेवा अता करे छॾिया हेॾो मायुनि खे पुट पिया ॼमनि होॾो वरी वणनि में मेवा पिया लॻनि छो करामतन मोहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद करीम जी आमद जी खुशी हुई मुस्तफा करीम जे मीलाद जो सुरूर हुयो जेको अल्लाह ताला जे तरफ़ां कुदरत ईज़दी जे तरफ़ां इहो काइनात जे अंदरि ख़ुशियुनि जा इज़हार पे कया विया वला खौफुन इल्ला आद अमना दुनिया सॼी में जेके बि खौफ में मुब्तला हुया उन्हनि खे रब अमन अता फरमाए छॾियो पुट केतिरा माण्हू हिते वेठा आहिनि कंहिंखे कहिड़ो डपु कंहिंखे कहिड़ो खौफ़ हर कंहिंखे कहिड़ी ॻणती कंहिंखे कहिड़ी परेशानी साईं लोड़े वारे वटि अचु न रोज़ घणा माण्हू था अचनि दुआ घुरण साईं दुआ घुरिजे साईं दुआ घुरिजे साईं दुआ घुरिजे वरी दुआ बि कोन साईं दुआ अहिड़ी घुरिजे अल्लाह हा अब अचनि था न हर कंहिंखे ॻणती आहे हर कंहिंखे कान का परेशानी लॻी पई आहे पर मुस्तफा जे मीलाद वारे साल ते रब करीम फरमायो त वला खौफुन इल्ला आद अमना जंहिंखे बि गम ॻणती खौफ डप परेशानी आहे सभिनी जा गम लाहे थो छॾियो सभिनी खे अमन सुकून ऐं सुरूर थो मिलाया मुझा दोस्तो अल्लाह असांजो रब आहे असीं आहियूं उन जा बाना इहा है सुन्नत इलाही आहे अल्लाह जी सुन्नत आहे मुस्तफा जे अचण ते ख़ुशी मल्हाइण पंहिंजे हाल सारू ख़ुशीअ जो इज़हार करणु सुन्नत इलाही आहे त पोइ असां
पंहिंजे रब जी इहा सुन्नत ज़िंदा करे पंहिंजे हाल आहर अल्लाह कई ख़ुशी उन जे शान मुताबिक़ असीं कयूं था पंहिंजे हाल सारूं पोइ तव्हां ॿुधायो सभई ख़ुशी मल्हाईंदव इंशाअल्लाह ख़ुशी मल्हाईंदव इंशाअल्लाह ॾिसो न मुस्तफ़ा जे अचण जी ख़ुशीअ में जे हिकिड़ी हीअ पाणीअ जी बोतल कंहिंखे पीआरियो न कंहिं उञारे खे अदा मुस्तफ़ा जे मीला ॿियो कुझु कोन्हे ही हिकिड़ी बोतल आहे इहा तोखे मीलाद में पीआरियां थो ख़बर अथव छा मिलंदो मोरे वारा हिन हिन खे मिलंदो छा ॿुधायांव मन अरवा कबदन जाहियन फलहुल जन्न जेको प्यासे जिगर खे पाणी प्यारे रजाए अल्लाह उन जे लाइ जन्नत लिखी छॾे थो जे हिकिड़े पाणी जी बोतल में जन्नत मिलेव सौदो सस्तो आहे या महांगो आहे जवाब ॾियो सौदो सस्तो आहे या महांगो आहे पर ही पानी की बोतल आहे न हिन में हिन 400 लीटर मिलीलीटर पानी 400 मिलीलीटर पर हिन जो ही ढकणो आहे हिन में त 400 मिलीलीटर आहिनि पर हिन में हिकिड़ो ॿ मिलीलीटर हूंदो जेकॾहिं मीलाद में हेतिरी ख़ैरात कयो उन जो त अजुर मिलंदो पर हेतिरी ख़ैरात कयो त बि मिलंदो सुभान अल्लाह इन अल्लाह ला युदीउ अजरल मोहसिनीन नेकी करण वारे जो अल्लाह ताला हिकिड़ो ज़रड़ो बि ज़ायो न कंदो आहे उन हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह जो वालिद गिरामी हुयो न हज़रत शाह अब्दुल रहीम छा नालो हुयुसि हज़रत शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह वली हुयो बुज़ुर्ग हुयो आलिम हुयो रब्बानी आलिम हुयो ऐं मदीने वारे साईं जी आल हुयो सैयद हुयो हिकिड़े भेरे बीमार थी पियो उथण वेहण खां आजिज़ थी पियो खट ते पइजी रहियो हफ़्ता गुज़री विया महीना गुज़री विया खट तां उथी न सघियो पोइ हिकिड़े ॾींहुं दुरूद पढ़ी ऐं मुंहुं कई मदीने ॾे सॾु करे चई या रसूल अल्लाह जहिड़ो आहियां तहिड़ो त बच्चो त तव्हांजो आहियां हाल तव्हांजी आहियां महबूब तव्हां बीमारनि खां पुछण वेंदा आहियो बीमारनि जी इयादत करणु तव्हांजी सुन्नत आहे मुंहिंजा महबूब तव्हांजो बच्चो हेतिरनि महीननि खां बीमार पियो आहे पुछण बि कोन आयो महबूब जे तव्हां मुंहिंजी ख़बर न लहंदो त मुंहिंजी केरु ख़बर लहंदो तव्हां जेकॾहिं मुंहिंजी इयादत न कंदो त केरु मूं ग़रीब जी संभाल लहंदो जहिड़ो आहियां त बच्चो तव्हांजो आहियां आल तव्हांजी आहियां रोए बि पियो मदीने वारे खे सॾड़ा बि करे पियो ओ मदीने जा मुरसल सुणो सॾही सारा सुणो सॾही सारा साए गुंबद वारा मदीने जा मुरसल सुणो सॾही सारा असांजे नूरानी नज़रूं बिखण तूं असांजे नूरानी नज़रूं बिखण तूं मिठा मीर मदनी सिखो जल्दी वर तूं मदीने जा मुरसल सुणो सॾही सारा रोए भी पियो सरकार के सॾड़ा भी करे पियो जे तो रोंदे रोंदे सॾड़ा कंदे कंदे मां अख लगी आ निंड आई आ अञा अख लगी त मदीने वारे जो दीदार थी उम्मतीअ खे कंडो पेरने में लगे मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे उम्मतीअ खे कंडो पेरने में लगे मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे सॾु कर त सजण जियो जियो चवे सॾु कर त पुनल जियो जियो चवे वेचारनि जो उहो चारो जेको सारे जग जो सहारो उहो घो
मदीने वारो हज़रत शाह अब्दुल रहीम सुनो फरमाए तो मुझे अख लगी अञा जो ॾिसां त मदीने वारो मीर आयो साईं फरमाइनि था बचड़ा अब्दुल रहीम गम न कर तुझा गम लाहिण असां पहुची आहियूं कहिड़ी तकलीफ़ थई अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उथण खां आजिज़ आहियां खट ते पइजी रहियो आहियां साहिब फ़राश बणिजी वियो आहियां हबीबन मुंहिंजे सीने ते हथ फेरायो आहे मुंहिंजे पेशानी ते हथ फेरायो आहे ख़्वाब में ॾिसां थो मर्ज़ विया बीमारी वई पाण खे चङो भलो ख़्वाब में ॾिसां पियो हाणे मुंहिंजी दिलि में ख़्याल आयो दिलि में सोच आई सरकार कर्म कयो आया हिन दीदार करायो अथनि जेकर पंहिंजी का निशानी मूंखे ॾेयूं वञनि सुभान अल्लाह ख़्वाब में त कर्म कयो अथनि पर जे पंहिंजी का निशानी ॾेयूं वञनि माण्हू खे दिलि में ईअं सोचो सरकार पंहिंजे चेहरे मुबारक ते हथ मुबारक फेरायो आहे सुहानी ते हथ फेरायूं मुंहुं मुबारक वार मुबारक साईं जन जे हथ पाक में आया फरमाइनि था बचड़ा अब्दुल रहीम असां पंहिंजा वार तोखे तोहफ़े में निशानी तौर ॾियूं अल्लाह अल्लाह जेॾी महिल अखि खुली निंड मां सुजाग थियो त बीमारी ख़तम मर्ज़ विया दर्द विया महीननि जो बिस्तरे ते पियल अॼु ख़ुदि चाक चङो भलो थी उथियो आहे त मुंहुं मुबारक नज़र न आया अल्लाह साईं जन त कर्म कयो मूंखे वार मुबारक ॾिनऊं पर मुंहिंजो नसीब शायदि न हो जी वठी गम में रुनुस वठी रुनुस वठी रड़ियूं कयमि या रसूल अल्लाह मां महरूम रहिजी वियुसि तव्हांजी निशानी जेका तव्हां ॾिनी साम्हूं वटि मौजूद न आहे जॾहिं वरी रोंदो रहियुसि रोंदे रोंदे वरी अख लॻी आहे वरी ॿियो भेरो मदीने वारे साईं जो दीदार साईं फरमाइनि था पुट अब्दुल रहीम असां वार मुबारक एहतियातन तुंहिंजे विहाणे जे हेठों रखे छॾिया आहिनि हाणे जॾहिं उथी त विहाणे जे हेठों असांजा ॿई वार मुबारक रखियल हूंदा अल्लाह अल्लाह जॾहिं जेॾी महिल सुजाग थियुसि ख़ुशीअ मां वञी विहाणो हटायुमि त उहे मुंहुं मुबारक ॿई साबित सलामत मौजूद नज़र आया सुभान अल्लाह जॾहिं उन्हनि मां उहा ख़ुशबू पई अचे न कंहिं मुश्क में न अंबर में न कंहिं अतर सेंट परफ्यूम में अहिड़ी सुहाण हुई जहिड़ी मुंहिंजे मुस्तफ़ा जे वार मुबारकनि में ख़ुशबू पई हज़रत शाह वली अल्लाह तो फरमाए तो बाबा साईं जन उहे ॿई वार हिकिड़ी संदूक में रखिया पेतीअ में ख़ासि पेती ठहिराई उन में रखियो पोइ माण्हू ईंदा हुआ साईं असांखे ज़ियारत करायो पोइ उन्हनि खे खोले ज़ियारत कराईंदा हुआ हिकिड़ा ॿ मौलवी आया दिल्ली जा आलिम हुया चोटी जा उन्हनि जो ईअं कीअं थो थी सघे ख़्वाब में ज़ियारत थी ख़्वाब में वार मिलिया उहे सुजागी में वरी कीअं हूंदा असां इन्हनि खे कीअं तस्लीम कयूं त हुज़ूर जा वार आहिनि ठीकु आहे वञो या न वञो पर आहिनि त सरकार जा हा हुजूर जो मौजज़ो हुयो मदीने वारे साईं जो कमाल हुयो जो उस में निकिरंदा हा त मथो ककर सायो कंदो हुयो हाणे जे हे वाकई बि सरकार जा वार मुबारक आहिनि त पोइ जेको कुल में करामत हूंदी उहा जुज़ में बि हूंदी जेको हुजूर जे वजूद जो मौजज़ो आहे सो हुजूर जे वार मुबारक में बि उहो ई मौजज़ो हूंदो हाणे आज़माए था ॾिसूं मंझंदि जो वार मुबारकनि खे ॿाहिरि कढूं था जेकॾहिं ककर सायो कयो त सम्झंदासीं हुजूर जा वार मंझंदि जो इंतज़ार कयोसीं जेॾी महिल टाक मंझंदि थी कारो आहे निपहण आहे गर्मी आहे आसमान ते तकरीब
न है आसमान साफ़ आहे हिकिड़े सैयद ज़ादे नंढड़ो मासूम सैयद ज़ादो नंढड़ो सैयद ॿारड़ो वेचारे नवा कपड़ा पाराए उहा संदूक उन सैयद ज़ादे जे मथे ते रखे हीअं ॿाहिरि कढियोसीं अचानक मथो ककर अची विया ॿारड़ो उतर ॾे वञे त ककर उतर ॾे पिया वञनि ॿारड़ो ओलह ॾे वञे त ककर ओलह ॾे पिया वञनि जाॾे उहो शहज़ादो पियो वञे ताॾे ककर पिया हलनि ओॾी महिल उन्हनि आलमनि चयो त बेशक बरक इहे मुस्तफ़ा करीम जा ई वार मुबारक नारे रिसालत सुभान अल्लाह इहो शाह अब्दुर रहीम सुनो हर साल मुस्तफ़ा जो मीलाद कंदो हुयो हर साल मदीने वारे साईं जो मीलाद मल्हाईंदो हुयो जॾहिं हिकिड़े साल तंग दस्ती हुई ॿियो कुझु न थियो फुकड़ा वर्त में फुकड़ा वठी मीलाद जे ख़ुशीअ में विरहायो पर दिल में खुटको थी पियो हर साल देगियूं लाहींदो आहियां वॾो लंगर कंदो आहियां हेल फुकड़ा ये फुकड़ा अले कपूर पिया अले न पिया ये दरबार में का घाना अले न घाना अल्लाह शाह अब्दुर रहीम फरमाए तो मूंखे दिल में इहो खुटको हुयो रात जो सुतो आहियां निंड में अख लगी आ मदीने वारे साईं जो दीदार थियो आहे साईं फरमाइनि था पुट अब्दुर रहीम दिलगीर न थी तुंहिंजे मीलाद जा फुकड़ा असां वटि पहुता असां क़बूल कया जॾहिं अञा जो ॾिसां त सरकार जे कचहरी में हुज़ूर जे साम्हूं उहा फुकड़नि वारी गंढड़ी रखी आहे मीलाद मल्हाइण वारा तुंहिंजा ख़र्च सजाया सारा मीलाद मल्हाइण वारा तुंहिंजा ख़र्च सजाया सारा हाणे मींहं महरदम नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सभई जो या रसूल अल्लाह सभई जो या रसूल अल्लाह मीलाद अमल ईमानी इहा मींहं वरन जी निशानी मीलाद अमल ईमानी इहा मींहं वरन जी निशानी आहे आशिक ले आसानी पर दुश्मन जे ले कानी ओ बेड़ो फिरते वरन जो पारा हणो मींहं मझाई नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सभई जो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह एहसान अल्लाह साईं आक्यो ॾिनई मोहबत वारो ई मोकियो सभु मौक़ो मिलायो आहे यार खे राज़ी करण जो मौक़ो मिलियो आहे भला मीलाद नथा कयो न कयो ॿियनि खे छो था रोकियो किथे मुड़ंदा मोहबत वारा सभिनी जी नज़र में फिके दॿे में आहे छो त कुणो निकिरे अलाह कंदो तुर्कनि खे खपे आहे त हिकिड़ो कुणो ॼणा साईं या शहाबुद्दीन खे पियो साईं शहज़ादे खे हाणे हड़नि जी नज़र हेॾे आहे अलाह कंदो हड़नि आसाइतनि जी आसत पूरी थींदी रोकण वारा रोकींदा मना करण वारा मना कंदा पर किथे मुड़ंदा मोहबत वारा किथे मुड़ंदा मोहबत वारा तुंहिंजा ख़र्च सजाया सारा मीलाद मल्हाइण वारा तुंहिंजा ख़र्च सजाया सारा हर ॾींहुं मझाई नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह मीलाद जो माह भरे थो सुनियुनि जो
सीनो ठरे थो सुभान अल्लाह कंहिंजो सीनो ठरियो अल्लाह मीलाद जो माहवरे थो सुनियुनि जो सीनो ठरे थो हर आशिक ईद करे थो इब्लीस करे थो मरे थो हक हर सुन्नी ईद करे थो इब्लीस करे थो मरे थो मीलाद उन्हीअ में मारा मीलाद उन्हीअ में मारा हणो नियम जाई नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सभई चओ या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह जंहिंजी मतनी सां महबत सोणे रबीअ सां उल्फत मीलाद उन्हीअ लाइ सआदत मिले बरकत रहमत जन्नत न दलील पुछनि दिल वारा न दलील पुछनि दिल वारा बेड़ो पिरत वारनि जो पारा सभई चओ या रसूल अल्लाह सभई चओ या रसूल अल्लाह मीलाद अमल खैरा सभु नात नबीअ जी ॻायो क़ुर्आन सां दिल विंदरायो थोरो या घणो पिया विरायो मीलाद खना शर्मायो कर मुल्ला अर्ज़ ही आजिज़ अर्ज़ गुज़ारा हणो नियम जाही नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त जेॾी महिल मदीने वारे साईं जी आमद पई थिए सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो तफसीर पेवाली दे हाशे शहाब में रिवायत आने को शरफुल मुस्तफा वारे भी रिवायत आंदी आ सीरत शामी वारे भी रिवायत आंदी आ हजरत इकरमा रज़ी अल्लाह तआला अन्हु तो चवे इन इब्लीस लम्मा वलद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं महिल मदीने वारे साईं जी विलादत पई थिए त इब्लीस रड़ करे रुनो दाह करे रुनो हेॾो सॼी काइनात में ख़ुशी इब्लीस वरी रोए पियो सम्झो था न सॼी दुनिया में ख़ुशियूं हुयूं अलाह ख़ुशियूं पिए कयूं मोमिन ख़ुशियूं पिए कयूं सभिनी हर पासे वण टिण नबाता जमादात हैवानात जंगलनि में शहरनि में सही मुंहिंजा समुंडनि में मच्छरनि में ख़ुशियूं पिए मल्हायूं पखी जेके हवाउनि में उॾामनि पिया उन्हनि बि हिक ॿिए खे गिराटियूं पाए मुबारकूं पई ॾिनियूं त मोहम्मद मीर आयो इब्लीस वरी रड़ियूं करे रोए पियो इब्लीस वरी दाहूं पियो करे त ॿिया छाड़ता एंड कंपनी अल्लाह इब्लीस जी ज़ुर्रियत इब्लीस जा बच्चा इब्लीस जो खानवानो अचे गॾु थियो दादा छो थो रोई अल्लाह दादा छा थो अथई छाजे लाइ पिटका ॿधा अथई चवण लॻो त लक़द वलद लैलत वलदुन युफ़सिदु अलैना अमरना अॼु हिकिड़ो ॿार पैदा थियो आहे अॼु हिकिड़ो शहज़ादो पैदा थियो आहे जेको मुंहिंजी कई कमाई चट करे छॾींदो जेका सारी उमिरि महिनतूं कयूं माण्हुनि खे गुनाह करायो न मुस्तफा करीम हिकिड़ी घड़ीअ में उन्हनि खे बख़्शाए जन्नती बणाए छॾींदो सुभान अल्लाह महिनत सॼी बार बर्बाद थी वेंदी तॾहिं जो पिटियां जो मोहम्मद मीर ॼाओ आहे फकाल लहू जुनूदहू लो ज़हबत इलैहि फखबलतहू को शैतान नंढा चवण लॻा त वॾो पावर वारो ही जिन ही वॾी क़ुवत वारो ही वॾो ॿारड़ो तूं वञी उनखे रस्ते तां हटाए उनखे नुक़सान पहुचाए मां उहे लफ़्ज़ नथो चवां जेके हुननि खबीसनि चया तूं वञ मोहम्मद करीम हींअर ॼाओ आहे हींअर वञी उनखे रस्ते खां हटाए
पो हे इब्लीस पलीत पंहिंजे बचन ॿारनि जो चयो मञी जेॾीमहिल मके पाक में आयो मीलाद पाक वारी जाइ जिते मुंहिंजे सोणे नबी जी ज़ात जी विलादत थी हुई सुभान अल्लाह अची वियो रंगेड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो रंगेड़ो रची वियो रंगेड़ो रची वियो इब्लीस पंहिंजे ज़ुर्रियत जो चयो मञी मके में आयो मीलाद वारे हुजरे में आयो छा ॾिसे हुजूर जिते जंहिं हुजरे में मदीने वारा साईं जलवगर हुया बासल्लाहु जिब्रील अल्लाह मोकिलियो जिब्रील खे जिब्रील वञो खबीस आयो आहे मुंहिंजे महबूब खे नुक़सान पहुचाइण जे इरादे सां आयो आहे जिब्रील तूं अॼु नौकरी मुस्तफा जी तोखे ॾियणी आहे तूं पहरेदार रही मुस्तफा जो तूं चौकीदार रही मुंहिंजे नबीअ जो ओ जिब्रील अॼु पंहिंजी नौकरी तोखे मल्हाइणी आहे मुंहिंजा दोस्तो जिब्रील जो आयो मुस्तफा जे पेरनि पाकनि खां हीअं जीअं नौकर पंहिंजे आका जे अॻियों अदब सां वेंदो आहे जिब्रील मुस्तफा जे कदमनि में अदब एतराम सां वेठो आहे हेॾो हेब पलीत आयो बुरे इरादे सां आयो ऐं जिब्रील जी जेॾीमहिल नज़र पियसि त हीअं कयईं जिब्रील छुटो हयुसि छा सुभान अल्लाह मुक हुई टीचू पेपर बस 3 मीटर खन पढ़ते हो पर जिब्रील जो छुटो हुयुसि तो मक्के मां जो खयईंसि त अधु में वञी यमन जे मुल्क में छुटो कई सुभान अल्लाह 3 किलोमीटर परे छुटो हिकिड़ो समझो था न ये चिर कंदा न हिते ना छुटो हिकिड़ो काफ़ी आहे समझो था मीलाद मल्हायो आहे मीलाद मल्हाईंदासीं मीलाद जी ख़ुशी मल्हाई आहे मीलाद मल्हाईंदासीं तव्हां मीलाद मल्हाईंदो इंशाअल्लाह कुझु न त हिकिड़ो थेगड़ो भत जो घर में ठाहियो न जो अॼो को लंगर मुस्तफा जो मीलाद पाण खाओ बच्चनि खे खारायो त बि तव्हांजो नालो मीलादुनि में लिखिजी वेंदो मल्हाइबो ऐं 5 वक़्त निमाज़ बि पढ़ो मीलाद मल्हाइण वारा मीलादुनि जी निशानी आहे निमाज़ मुस्तफा जे ग़ुलामनि जी अलामत आहे निमाज़ 5 वक़्त निमाज़ पढ़ो हलाल खाओ मीलाद हलाल मज़ा मल्हायो हलाल कमाई मज़ा हलाल पैसा पाण बि खाओ बच्चनि खे बि खारायो मीलाद बि मल्हायो पोयो कयो हलाल जो मुंहिंजा दोस्तो नेकी जे रस्ते ते हलो सुन्नत ऐं शरीयत वारी वाट ते हलो मुंहिंजे मुस्तफा जा फरमान मञो हिते बि वाह हुते बि वाह ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा अलाह करीम असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए रब पाक शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जो दीदार नसीब करे अल्लाह ताला जन शान शान ही जन मीलाद मल्हायो आहे उन्हनि खे शाद ऐं आबाद रखे जेकी हिन मीलाद में हाज़िर थिया अल्लाह करीम उन्हनि सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए इंशाअल्लाह 12 रबीउल अव्वल ॿियो आचर थींदो 12 रबीउल अव्वल जे ॾींहं ते दिलबराबाद में तव्हांखे दावत आहे दिलबराबाद में मीराज शरीफ़ जी तव्हां सभिनी खे दावत 12 रबीउल अव्वल आचर जे ॾींहुं दिलबराबाद शरीफ़ अमां सभिनी खे दावत आहे सजणनि पाण दावत ॾिनी आहे त इहो रिसालत आहे सजण वेहो सभई तरतीब
तरतीब कुछ घणी आ असांजो रुख इन तरफ़ न हुजणु घुरिजे असांजो रुख इन तरफ़ हुजणु घुरिजे त असां हुज़ूर जे काज जा महिमान आहियूं अदब जी तक़ाज़ा इहा आहे त वेही रहो थोड़ी साइड असूल में जेको दोस्त पिंडाल में मौजूद होंदो उन जो कार्ड निकरंदो उन जो ही मन हक हिते ना है घर उन जो हक ना है को जेको हिते मौजूद आहे उन खे उन जो पोइ साल भी जो ने जे करे ऐं साईं जी खिदमत में अर्ज़ रखंदुसि त पहिरें सही आहे पहिरें ख़ुशि नसीब जो कोणो पंहिंजे हथनि मुबारकनि सां हिकिड़ो तव्हां कंदो हिकिड़ो हा भागा اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد صلاة پڑھو اللہ سید صلاة وارد جو اللہ سے پیرو پار کروا اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد اللهم صل على سيدنا محمد साजन का भी खड़ा है साजन कंबर अली मोहम्मद यूसुफ कंबर अली पुत्र मोहम्मद यूसुफ कंबर अली पुत्र मोहम्मद यूसुफ जो कोट दलील जरदारी वरी ॿियो भेरो सॾु कयूं था कंबर अली पुत्र मोहम्मद यूसुफ जो कंबर अली मोहम्मद यूसुफ जो टक्कर न कर टक्कर तो न कर आखिरी भेरो किबला आखिरी सजा कंबर अली पुत्र मोहम्मद यूसुफ जो अल्लाह हाजी गुलाम मोहम्मद मेमून हाजी गुलाम मोहम्मद मेमून हाजी गुलामुल्लाह मेमून हाफिज मोहम्मद हसन मेमून हाजी गुलामुल्लाह मेमून हाजी गुलामुल्लाह मेमून वलद मोहम्मद हसन मेमून वो कौन है भाई हाजी गुलामुल्लाह मेमून क्या बनाए अच्छी अल्लाह बड़ी उम्र जो आको पाना पुत्र ना पुत्र ना पा मालिक हुजे पुत्र ना रंदो हाजी गुलामुल्लाह मेमून वलद हाफिज मोहम्मद हसन मेमून पुत्र ना रंदो बाबा मालिक पाण हुजे सबने के प्यारी ने आसानी दी अब वे खामोश एक प्यारी ने तो सबने के आसानी दी नहीं समझण में बोल में मर्जी साया दियो साजिद अहमद सज्जाद अहमद वलद गुलाम नबी फकीर बैठो अदा मुबारक फकीर अल्लाह साईं फकीर बरकत जो जमाए दिया सज्जाद अदा फकीर मुबारक काफी मुकर अदा ने फकीर के हेड स्टेज पे मोकलियो खुशनसीब अल्लाह मोहम्मद असलम वलद मोहम्मद यूनुस सुमरो अल्लाह
मोहम्मद असलम वलद मोहम्मद यूनुस सुमरो दिल्ली के जगह जो अल्लाह तोहफा कुरान पाक जा तफसीर जा कुछ किताब आहिनि हदीसुनि जा माइक उनखे ॾिस फ़हीम खे ॾिस फ़हीम खे माइक ॾिस सभु साईं थोड़ी स्टेज ताईं जाइ ॾींदो त असां पंहिंजे मौजूद महिमाननि खे घुराईंदासीं अदा ही कोना निकिरी विया